गमगीनन जो दिलियों दिस सुनो ठारे हलंदो हो जिता जिता सुनो यार ओ विखू बारे हलंदो हो जणु खतूरी जाके मना हारे हलंदो हो तोड़े हुया हैवान 14वीं सदी जा मुसलमान मुझे महबूबा मुस्तफा के त जानवरन भी सुनिया तोड़े हुया हैवान दिनों पुठी कदह कान तोड़े हुया हैवान दिनों पुठी कदह कान वण पाड़ू ईदा जे निहारे हलंदो ओ वण पट्टी जी ईदा जे निहारे हलंदो हो जिता जिता सरकार ओ विखू बारे हलंदो हो जणु खतूरी जाके मना हारे हलंदो हो सुनो हजरत अयूब अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु अंदर पांजे घरड़े में वेठो आ मुझे हबीब जी खुशबू ॾिसी करे बाहर निकरी आयो आ इसे अबू बकर उमर भी मुझे पीर सां गॾु हन जल्द अर्ज़ कंदो आ ओ मुझा महबूब सुहिणा रीह घुरे कर्म करण वारा अज अबू अयूब जी दिल थी चवे त मुझा महबूब मुझी दावत कबूल कने मुझे महबूब मुस्तफा जा परवाना मुझे सुने हबीब करीम दावत कबूल कया छो त होॾऊं यार 3 ॾींहंनि जा पत्थरड़ा ॿधल आयो आ हबीब जा ग़ुलाम 2 ॾींहंनि जा पत्थरड़ा ॿधल हन करीम रब सब कुछ ॾिसी रहियो आ सब इंतजाम करे रहियो आ अबू अयूब अंसारी देर को नथो करे पंहिंजे बकरिन में वञी करे को सुहिणो बकरड़ो ॾिसी करे ज़बह वे तहे अल्लाह जो आशिका या कहे एजेंसी जो जासूस आ ए सजण साईं जे ग़ुलाम जे वातो अज तू जुमलो याद करे छड़ खबर कीअं पवे याद रखी छड़ जेको खुदा जो आशिक होंदो मुझे मुस्तफा जो आशिक होंदो उन जी निशानी थई वो पुठीरो वने तू पुठियां बीही करे मुझे मुस्तफा ते दुरूद पढ़ इश्क वारो होंदो त यकदम पुठी पोइते करे मोहड़ तोड़े करे मुर्की पो अगते वी छो त जेके आशिक होंदा उन जी दिल मदीने वारे सां गंढियल हो पर खुदा जंहिंखे इश्क वारी अख था फरमाए सिक सां सॾे ॾिस मदीने जो साईं मुझे मुस्तफा के छो थो दूर भाई सिक सां सॾे ॾिस मदीने जो साईं मुझे मुस्तफा के छो थो दूर भाई किथे तू असा किथे मुंहिंजो आका किथे मदीनो किथे तुंहिंजा वाका किथे तुंहिंजा वाका ॿुधे थो मुहम्मद ॿुधे थो मुहम्मद यार निधण को तू नाही ॿुधे थो मुहम्मद निधण को तू नाही मुझे मुस्तफा के छो थो दूर भाई छो न ॿुधे हिन लोह जे टुकड़े मोबाइल में बि एतिरी साइंसदान साइंस जे ज़रिए ताक़त रखी आ जो हिन ॻोठ जो नालो छा आहे मुन्नी ॻोठ मुन्नी मुंहिंजा दोस्त खुलजी इसके प्यारो ॻोठ स्टेशन जे भर में जो ॻोठ मुन्नीअ में वेही करे ही लोह जे टुकड़े में नंबर मिलाए हींअर तुंहिंजो भाउ जे करे काबतुल्लाह जो तवाफ
तवाफ करे रहियो आहे हुन जो नंबर मिलाए चवी थो अदा अस्सलामु अलैकुम वालेकुम सलाम काथे ई चए थो काबे जो तवाफ थो पियो कयां जेकॾहिं ॻोठ मुनीअ में वेही करे हिकु साइंसदान जे साइंस जे उसूलनि खे रुगी तूं फॉलो कर त तुंहिंजो आवाज़ हिकिड़े मिंट जे अंदर मके जे सरज़मीन ते पहुची सघे थो साइंसदान जे इल्म जो इहो कमाल आहे ॿुधा त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे कुर्ब जो कमाल छा जेकॾहिं दुनिया जो साइंसदान पंहिंजे इल्म ऐं अकुल जे बुनियाद ते हेतिरी शइ में पंहिंजो अकुल हलाए करे हथ में सॼी दुनिया आणे सघे थो त पीरनि जो पीर मुहियद्दीन मीर रोशन ज़मीर सुहिणो अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैहि बि हिन हथ जे तरीअ ते पूरी दुनिया खे ॾिसी सघे थो ऐं छो न चवां त मुंहिंजो महबूब मुर्शिद सजण साईं दामत बरकातुहुल आली दुनिया जे कंहिं बि खिते में वेही करे पंहिंजे ग़ुलाम खे ॾिसी ऐं हुन सां प्यार करे सघे थो ओ अल्लाह जे वलियन जा ग़ुलाम अल्लाह वाइदो सच्चो करे रहियो आहे वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला ओ मुंहिंजा मुस्तफ़ा हर ईंदड़ घड़ी तोला शान वारी हूंदी हे दुनिया जे अञा त तव्हां शायद नेट खे घटि ॾिठो आहे जर्मनी ऐलान कयो आहे जर्मनी जे साइंसदाननि ऐलान कयो आहे त अचण वारे थोरे टाइम जे अंदर चंड ते हिते अदा 3G ॿुधी अथव न पोइ चवंदा 4G नेट असां चंड ते पहुचाइण वारा आहियूं अड़े यार असां मदीने वारे घोट जा जेके ग़ुलाम आहियूं अल्लाह जे वलियन जा ग़ुलाम आहियूं जेके 11हीं ऐं 12हीं करण वारा आहियूं उन्हनि खे त इन ॻाल्हि खां एतिराज़ ई कोन्हे असांखे पक्का मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी नालैन मुबारक अर्शल खां मथे वञी सघे थी दुनिया सॼी चंड ताईं पहुती त काई वॾी ॻाल्हि कान्हे का छो त मुंहिंजे महबूब जी नालैन जो मुक़ाबिलो दुनिया जा मिड़ई साइंसदान गॾिजी नथा करे सघनि हा हैरत जी ॻाल्हि उन्हनि जे लाइ ज़रूर आहे जेके अॼु खां कुझु साल अॻु में चवंदा हुआ त दीवार जे हुन पासे यार खे ख़बर कान्हे चरिया अॼु त तोखे महकमे मौसमियात वारो 8 ॾींहं अॻु में थो ॿुधाए त 8 ॾींहनि खां बाद में मींहुं फलाणनि इलाइक़नि में वसंदो अज त तू महकमे मौसमियात वारे के भी कुछ न थो चई सघी महबूब सुभानी जेकॾहिं मशरक में वेही करे मगरब में ॾिठो त कहिड़ी वॾी ॻाल्हि थी भई इहा का वॾी ॻाल्हि कान्हे का ऐं अल्लाह जे वलियन जा ग़ुलाम तूं रुॻी दिलि में सदाकत पैदा कामिल मुर्शिद तो सां गॾु आहे पर तूं पंहिंजे अंदर में सदाकत पैदा कर जॾहिं तुंहिंजे अंदर में सदाकत हूंदी हिकिड़ो जुमिलो मुंहिंजे सजण साईं जो दिलि खोले ॿुध एक दफ़े मुझे महबूब मुर्शिद सजण साईं पंहिंजे सुहिणी पाक ज़ुबान सां फरमायो ओ फ़कीरो याद रखो जेकॾहिं मुर्शिद कंहिं मुरीद जे मथां मेहरबानी ख़ास करण चाहे मगर मुरीद ज़हनी तौर ते तयार नाहे दिली तौर ते तयार नाहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पाण फरमायो उहो मुरीद महरूम रहिजी वेंदो पर जेकॾहिं मुरीद तवज्जो ही नथो करण चाहे मुर्शिद तवज्जो ही नथो करण चाहे पर मुरीद अक़ीदत वारो आहे दिल पंहिंजी खे यार जे कदमनि में रखियो वेठो आहे मुर्शिद भले नज़र न बि करे पर हो कदमनि मां पंहिंजो वंड ज़रूर खणी वेंदो दिल जी अकीदत सच्ची रख मोहब्बत सच्ची रख वो जह दिल पीता इश्क दा जाम साधन बस्तो मस्त मुदाम तकरीर तवील थी वे आखिरी मां जुमले ते मोटा उन फकीर खे हलवाई खीर जो वटो दिनो खीर जो वटो पी करे अर्श दे न्यारे चयो वाह यार तुंहिंजी यारी कीअं थो वाट वींदे खीर प्यारी पंहिंजे करीम रब दे
अर्श दे निहारे करे अर्ज़ो करे वाह यार तुझी यारी वाट वींदे कीअं तो थधड़ा मिठड़ा खीर प्यारी इएं चई करे अॻिते हलियो आहे अॻिते कंहिं अमीर जी न्याणी वाह करे रही आहे गलीअ में घुमी रही आहे पंहिंजे कंहिं नौकर चाकर सां गॾु या पंहिंजे कंहिं चाहींदड़ सां गॾु जीअं बुज़ुर्ग जो तां किरास थियो आहे बुज़ुर्ग जे हथ में लठड़ी आहे ठड़काईंदो थो वञे मिटीअ जा के चंद कतरा या पाणीअ जा कतरा उन छोकिरीअ जे कपड़नि खे लॻा उन सां गॾु जेको नौकर हुयो उन खां बर्दाश्त न थियो उन फ़क़ीर खे बीहारे गले में चमाट हणी कढी फ़क़ीर झट में अर्श दे निहारे चई वाह यार तुंहिंजी यारी किथे त सॾे खीर पियो प्यारी किथे त वाट वीदे चमाटू पियो हणाई वाह यार तुंहिंजी यारी फ़क़ीर इएं चई अॻिते वियो अञा शहर बि कोन टपियो उहा नौजवान न्याणी वापसि मोटी आहे महल ते चढ़ी रही आहे पेर तिरकी वियो गाटे भर किरी गाटो भॼी पियो छोकिरी वई दाह घोड़ा थी वई माण्हू गॾु थी विया सभिनी चयसि फ़क़ीर हाणे पियो थो वञे इन अर्श ॾे निहारियो इन बद दुआ कई आहे उन अमीर चयो गहले अचो फ़क़ीर खे ॿाहुनि खां वठी गहले आया उन अमीर जे साम्हूं तो मुंहिंजे धीउ खे मारियो आहे असां फ़क़ीर मारण वारा न आहियूं असां त मिलाइण वारा आहियूं असां मारण वारा न आहियूं असां मिलाइण वारा आहियूं चए तो मुंहिंजे न्याणीअ जे कपड़नि ते मिटी हई चे मूं मिटी कान आहे चे जॾहिं मुंहिंजे न्याणीअ जे कपड़नि ते मिटी लॻी त पोइ अस मुंहिंजे नौकर तोखे चमाट हई तो अर्श दे निहारियो तो मुंहिंजे न्याणीअ खे मारियो फ़क़ीर जलाल में अची वियो उन अमीर खे चई दिलि जा कन खोले ॻाल्हि ॿुध हे मुंहिंजो मामिलो न आहे हे तुंहिंजो मामिलो न आहे कंहिंजो मामिलो आहे चए ॿिनि यारनि जो मामिलो आहे हिन यार तुंहिंजे धीउ जे मथां मिटी न सटी हुन यार मूं ते थप्पड़ न सट चए यार ॿिनि यारनि जो मामिलो हो जॾहिं तुंहिंजे न्याणीअ जे यार पंहिंजे महबूबा जे मथां मिटीअ जा फुड़ा न सठा त मुंहिंजे यार बि मुंहिंजे गलनि ते चमाट कान सठी मामिलो न की तुंहिंजो आहे न की मुंहिंजो आहे मामिलो ॿिनि यारनि जे विच में आहे उन यार जो ऐलान आहे नहनु औलियाउकुम फिल हयाति दुनिया व फिल आखिरह जेको दुनिया में कख नथो सहे उहो आखिरत में कख कीअं सहंदो मुझे करीम रब फरमायो वलकुम फीहा मा तश्तही अंफुसुकुम वलकुम फीहा मा तद्दऊन मुझे करीम रब फरमायो एतरा तमा रब खे प्यारा हन जो उहे दुआ घुरंदा वींदा इरादो कंदा वींदा मां रब उन्हनि जो कॾहिं बि इरादो रद्द कोन कंदो हां ओ मुझा दोस्त मुझे मदीने जे साईं फरमायो अद्दुआ मुखुल इबादत दुआ इबादत जो मग़ज़ा मुझे आका फरमायो दुआ तकदीरन खे तब्दील करे छॾींदी आहे ओ सुन्नी तोखे मुबारक आहे जो अल्लाह जे ज़ात तो असां खे उहो अक़ीदो नसीब कयो आहे जो अल्लाह वारनि जे दरबार में वेंदा आहियूं दुआऊं घुराईंदा आहियूं अंबड़ जे कदमनि में किरी पवंदा लेकिन यादि रखी छॾ वरी मथां ॻाल्हि विसरी वञे अम्मड़ जी खिदमत अब्बे जी खिदमत हदीस ॿुध मुझे आका जी कहे सहाबी अर्ज कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इजाजत मिले छाजी इजाजत जिहाद ते हलण थो चाहियां जिहाद में जान कुर्बान करण थो चाहियां मुझे मदीने जे मीर पुछो दे ख़बर अबो जेरो थई हा मुंहिंजा आका अम्मड़ जेरी थई हा मुंहिंजा आका कुराड़ा हन हा मुंहिंजा आका मुझे हबीब फरमायो वञी कुराड़े अबे ऐं अम्मा जी खिदमत कर रब तोखे घर वेठे जिहाद जो सवाब ॾेई छॾींदो
ओ मुसलमान अब्बे ऐं अम्मड़ जी खिदमत कर। मुझे हबीब करीम जा परवाना अब्बे ऐं अम्मड़ के बीमार ॾिसी मुर्शिदन जे दरबार जी ड्यूटी न दे। याद रखी छॾ मदीने वारे घोट खां वधीक कोई न आहे। जॾहिं मदीने जो साईं थो फरमाए त अब्बो अम्मा जेकॾहिं कमज़ोर अथई बीमार अथई त जिहाद ते बि न हल, तोखे घर वेठे जिहाद जो सवाब आहे। काॾे बि न वञ, दुनिया जा सभु कम अॻिते पोइते कर, लेकिन अब्बे ऐं अम्मा जी खिदमत कर। अब्बे ऐं अम्मा जे खिदमत में ख़ुदा जी बि रज़ा अथई, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी रज़ा बि आहे। मुझा दोस्त जेकॾहिं अॼु तूं पंहिंजे अब्बे ऐं अम्मा जी खिदमत नथो करी त पोइ यार हीअ ॻाल्हि ज़हन में रखी छॾ, कम दो काहे फुटियूं कंहिं बि कोन खयूं थिए, बौण काहे कणक कंहिं बि कान खई थिए। जेकॾहिं अॼु तूं पंहिंजे अब्बे ऐं अम्मा जी खिदमत नथो करी त सुभाणे तूं पंहिंजे औलाद मां उम्मीद कीअं थो रखी त तुंहिंजो औलाद तुंहिंजी खिदमत कंदो। जेको पोखींदे उहो ई लुणंदे। वक्त थई मुसलमान, वक्त थई सुहिणी पोख पोखे मता सुभाणे पछता करणो पवे। उहा कहिड़ी पोख अथई? अब्बे ऐं अम्मा जे कदमनि में किरी पो, अम्मड़ ॾे निहारण इबादत, अम्मड़ सां ॻाल्हाइण इबादत, दिलबर पीउ ॾे मुरकण इबादत, दिलबर पीउ जा कदम चुमण इबादत, पंहिंजे पीउ जे कम में हथ वंडराइण इबादत, अब्बे सां गॾु 2 मिंट वेही ॻाल्हाइण इबादत, अब्बे अम्मा जूं ॻाल्हियूं ॿुधण इबादत। रुगी इबादत न, मक़बूल हजन जो सवाब, मक़बूल उम्रन जो सवाब, सभु कुझु अब्बे अम्मा जे कदमनि में थई। जे अब्बो अम्मा राज़ी थई त ख़ुदा बि राज़ी थई, मदीने वारो बि राज़ी थई। जे अब्बो अम्मा राज़ी न थई त तुंहिंजा 2 जहान ग़रक़ थई। पोइ मौलवी हुजी, हाजी हुजी, पीर हुजी, फ़कीर कुझु बि हुजी, पोइ सम्झो सभु तुंहिंजो ठगी आहे, कुझु बि तुंहिंजो न आहे। जंहिंजो अब्बो अम्मा आहे ख़ुदा बि उनजो आहे, मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा भी उनजो। मुझे महबूब मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा परवाना गौर सां ॿुध। मुझे आका फरमायो, मुझे आका फरमायो, काश उम्मत खे सबक अची रहियो आहे, काश मां मुस्तफ़ा करीम जी ज़ात मस्जिद नबवी में निमाज़ पढ़ाए रहियो हुजां हां। सहाबा जी जमायत मां मुस्तफ़ा जे पोयां मुक्तदी जे हैसियत में निमाज़ पढ़ी रही हुजे हां। अंदरां हुजरे मां मुझी जीजल अम्मड़ मुखे आवाज दे हां। मां मुस्तफ़ा निमाज़ छॾे पंहिंजे जीजल खे जीव करे हलियो वञा हां। ओ मुसलमानो, मुझो हबीब पंहिंजे गुनहगार उम्मत खे दर्स ॾेई रहियो आहे, पंहिंजे उम्मत खे समझाए रहियो आहे। ऐं नौजवानो, जेकॾहिं चाहियो था कामयाबी, हारी आहीं त हार पंहिंजी कामयाबी, ज़मींदार आहीं त ज़मींदार जी कामयाबी, मुलाज़िम आहीं त गवर्नमेंट जी कामयाबी, जंहिं कारोबारी आहीं कारोबार जी कामयाबी। अगर चाहीं थो त मूंखे दुनिया में ऐं आख़िरत में कामयाबी मिले त अब्बे ऐं अम्मा जा कदम चुम, उन खां बाद में अल्लाह जे कामिल वलियन सां सोहबत कर। इंशाअल्लाह बेड़ो पार थी, इंशाअल्लाह ताला बेड़ो पार थी वेंदो। अल्लाह वारनि जी सोहबत, अल्लाह वारनि जी मोहब्बत इंशाअल्लाह ताला। मुंहिंजो रब थो चवे त मां उन्हनि जो दोस्त हां, दुनिया में भी आख़िरत में भी। यार यार सां निभाए रहियो आहे त यार जा यार भी यार गुलामनि सां निभाईंदा इंशाअल्लाह। खुदा पंहिंजे महबूब सां निभाईंदो, महबूब पंहिंजे आशिकनि सां निभाईंदो, आशिक पंहिंजे गुलामनि सां निभाईंदा। इंशाअल्लाह ताला तो असांजो बेड़ो तरी वेंदो। अल्लाह जे कामिल वलियन जा गुलामो, ख़ुसूसन मां त दावत ॾींदुमि, छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज जब तक बिके न थे कोई पूछता ही न था। वाह मेरे सज्जन साईं, तूने खरीद कर अनमोल कर दिया। खुदा जो कसम, भाइर त मुंहिंजा ॿिया बि आहिनि, मिट त मुंहिंजा ॿिया बि आहिनि, मूंखे हेतिरी इज़त छो मिली आहे? अगर अम्मा जे करे मिली आहे त अम्मा जा पुट 3 ॿिया बि आहिनि। अगर बाबे जे करे मिली आहे त बाबे जा पुट ॿिया बि 3 आहिनि। अगर नौकरीअ जे करे मिली आहे त नौकरी मुंहिंजे 3 ॿियनि भाइरनि खे बि आहे। अगर ज़मींदारीअ जे करे मिली आहे त ज़मीन साॻी मुंहिंजे 3 भाइरनि ॿियनि खे बि आहे। न न, अगर इल्म जे करे मिली आहे त इल्म मुंहिंजे 2 भाइरनि खे बि आहे। मां चवां थो जेकी कुझु मूंखे ख़ुदा ॾिनो आहे मदीने वारे जे दर तो मिलियो आहे, लेकिन सदको मुंहिंजे सजण साईं जे दामन जो आहे, सजण साईं जे निस्बत जो आहे। महबूब जे दामन में पहुतासीं, यार जे कदमनि में पहुची दामन में हथ विधासीं। रब जे हबीब फरमायो, मुंहिंजे आशिक जे दरबार ते पहुतो ही, हाणे दुनिया में जाॾे वेंदे रब तोखे इज़त वारो करे छॾींदो। सॼी जमायत खे दावत आहे, दिल जे गहराइनि सां हिक
हिकु दफ़ो बेशक जिथों जा मुरीद आहियो अल्लाह तव्हांजी मुरीदी सलाह सां प्यार कंदो त इंशाअल्लाह औरत बि ज़िद करण छॾे ॾींदी। अल्लाह कंदो त जीअं डॉक्टर सलीम जे घर वारी उन सां समझौतो करे छॾियो त ऐं ख़ुदा जा बाना बेशक तूं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे मीलाद जी महफ़िल कोठरा काल अल्लाह व काल रसूल जी ॿोली ॿोलरा। अल्लाह कंदो तव्हां जूं घर वारियूं बि ईअं तव्हां सां सहमत कंदियूं। ओ मुस्लमानो, ज़िंदगीअ ते कोई भरोसो न अथव। हीअ हिकिड़ी हिकिड़ी घड़ी जॾहिं सुम्हंदासीं सभु छॾे वेंदा, पोइ हिन घड़ीअ जो क़दुरु थींदो त यार हिन घड़ीअ जो क़दुरु छा। अल्लाह ताला तव्हांखे सरकार मदीने जो नालो वरितई त दिलि यकदम मदीने पहुची वई। तव्हांजे दुआउनि सां अल्लाह ताला मूं जहिड़े किने कोझड़े जी हाज़िरी कबूल फरमाई आहे। ओ कुणो चइबो आहे न, आया है बुलावा मुझे दरबार नबी से। ओ कुणो जंहिंखे चइबो आहे न, कुणो ख़ुदा जी कुदरत आहे। कुणो पर कॾहिं कोझड़े जो बि निकिरी पियो तव्हां नेकनि जे सदके में, तव्हां भलारनि जे सदके में। हिन मिसकीन जो कुणो बि 2018 जे लाइ मदीने वारे साईं कबूल करे निकितो आहे ख़ैर सां इंशा अल्लाह ताला। पोइ हीअं छो न चवां, वरी दिलि थी चवे हीअं चवां, हर साल हीअं थी दिलि चए हिन साल हल मदीने, हिन साल हल मदीने, कलमो पढ़ियो थई जहीं ते तंहिं साण मिल मदीना। हर साल हीअं थी दिलि चए, हर साल हीअं थी दिलि चए हिन साल हल मदीने, हिन साल कलमो पढ़ियो थई जहीं ते तंहिं साण मिल मदीने। हर साल हीअं थी दिलि चए, छो थी दिलि चए, हिते को सुकून कोने, हिते को करार कोने, सिंधुड़ीअ में तैबा वारी बिल्कुल बहार कान्हे। मौला घुराए जल्दी, मौला घुराए जल्दी, हिनई हक हिनई महल मदीने। हर साल